सतगुरु वो नहीं जो दुआ में रुलाते हैं, सतगुरु वो नहीं जो दुआ में रुलाता है, सतगुरु वो है जो खुद आपके आंसू पोंछने आता है। जय सदा। क्या बात है भाई, जोरदार ताड़ियों असांजे मेहमान फ्रॉम अमरावती। अचो नेक्स्ट सीन संगत जेतरी भी ते उपस्थित है पूरे शिद्दत सा। हाँ मैं नहीं देखा रब जैसा दरबार नहीं देखा, साईं के जैसा दिलदार नहीं देखा। तू जाके एक बार देख ले, हो धूनी वाले जैसा कोई नहीं। तू जा शैतानी दरबार देख ले, शैतानी दरबार देख ले। धूनी वाले जैसा कोई नहीं, तू जा शैतानी दरबार देख ले, शैतानी दरबार देख ले। शैतानी दरबार में तू हाजिरी लगा ले, शैतानी दरबार में तू हाजिरी लगा ले। मन की मुरादे धूनी वाले से तू पाले, मन की मुरादे धूनी वाले से तू पाले। तेरे दुखड़े साईं सारे हर लेंगे, तेरे दुखड़े साईं सारे हर लेंगे। अपने रंग में तुझे ये रंग देंगे, रंग में तुझे ये रंग देंगे, अपने रंग में तुझे ये रंग देंगे। तू जाके एक बार देख ले, वो धूनी वाले जैसा कोई नहीं। तू जा शैतानी दरबार देख ले, शैतानी दरबार देख। शत शत असांजो परिणाम हुआ, तोके शत शत असांजो परिणाम हुआ। जिए जिए रे परिवारो जिए, जिए जिए रे परिवारो जिए। साईं प्यारो जिए धूनी वारो जिए, साईं प्यारो जिए धूनी वारो जिए। तुझी ज्योति शतानी महान हुआ, तुझी ज्योति शतानी महान हुआ। तोके शत शत असांजो परिणाम हुआ, तोके शत शत असांजो परिणाम हुआ। जिए जिए रे परिवारो जिए, जिए जिए रे परिवारो जिए। तुझो धर्म धर्म दो परिचारुआ, तुझो ज्ञान वेदन आरुआ। तुझो धर्म धर्म जो परिचारुआ, तुझो नामो साजो शानुआ, तुझो नामो साजो शानुआ। तोके शत शत, तोके शत शत असांजो परिणाम हुआ, तोके शत शत असांजो परिणाम हुआ। जिए जिए रे परिवारो जिए, जिए जिए रे परिवारो जिए। वेरी गुड, जोरदार ताड़ियों ता सबनी जो। या पूरी टीम भाई हेतरो प्यारो नृत्य इनी सजी टीम जो
अगर इतने लाशारी साहब हुचे हैं तो छा चवे खबर तो कि बेदादगी जे बारे में दिलबर को छा पूछा और कह देर जो सबब मां सितमगर ते तहां जो ताड़ियों न विजूं ये मां कंहिंखो पुछा भाई ये ताड़ियों मीरपुर वारा इलाही घट आहिनि। वेरी गुड, शुरू को आखिरी ताईं, न त लाशारी साहब वरी ते अची वेंदा। वेरी गुड, ऐं अचो असांजा हा श्री लालचंद साहब एक मिनट तव्हां सां मुखातिब थींदा। जय सदाराम, जय सदाराम। सतगुरुदेव दातार जे पवित्र चरणन कमलन में वारंवार नमस्कार। तव्हांजो ही जेको प्रेम आ असां सां तव्हांजो साथ रहंदो त अञा केतिरा ई सुठा सुठा धार्मिक प्रोग्राम अवां जे साम्हूं पेश कंदासीं। ऐं रामायण श्री रामचंद्र भगवान खे जॾहिं पिता राजा दशरथ गद्दी ते वेहण जो ऐलान कंदो आहे ऐं उन गद्दी ते वेहण खां केकई ॿ वर घुरंदी आहे, भगवान राम जे वन वञण ताईं ॾाढो सुठो सीन थोड़ी देर में अवां जे अॻियां पेश कंदासीं। अधु कलाक खां पोइ अधु कलाक महिला मंडल जो प्रोग्राम आहे अवां जे साम्हूं। अॼोकी राति आहे, साईं हूं त असां सां सदाई गॾु नी, पर जेकॾहिं अवां अॼु राति निंड न कई त कोई वॾी ॻाल्हि कोन्हे। ही जेके बि तव्हांजे साम्हूं 1 2 3 4 5 6 7 8 9 ही सतगुरु जी अपार कृपा सां श्री गोविंद कन्या पाठशाला, श्री गोविंद कन्या पाठशाला जा टीचर आहिनि जन अवां सभिनी जे अॻियां ही सुंदर शब्द संतन जो पेश कयो। साईं जन जे चरणन में निवेदन आहे, वेनती आहे त हिननि बालकनि खे आशीर्वाद ॾियण जे लाइ मंच ते साईं मेहर कनि पंहिंजी। श्री गोविंद कन्या पाठशाला जेकॾहिं पूजा ऐं पूनम हिते वेठा आहिनि त जेकॾहिं पूजा पूनम आहिनि त उहे बि तकलीफ़ करे मंच ते अचनि। जन श्री गोविंद कन्या पाठशाला जी शुरूआत कई सतगुरु साईं नवम जोत जे आशीर्वाद सां। अॼु हिन पाठशाला में 150 विद्यार्थी विद्या वठी रहिया आहिनि, पढ़ाए रहिया आहिनि। उम्मीद आहे त सतगुरु दया कंदा, इन खां बि वधीक विद्यार्थी इन पाठशाला में धर्मी तैलीम हासिल कंदा। साईं जन वाह क्या बात, थोड़ी आवाज बढ़ा। नहीं, ताली वो नहीं बजाते जिन्हें गम होता है, ताली वो बजाते हैं जिनके हाथों में दम होता है। और बड़ी खुशी जी गाल यह है कि संत गोविंद राम पाठशाला कन्या पाठशाला जिन जे तत्वाधान में ये प्रोग्राम थी रहा है और असां के बुधाइंदे ॾाढी 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 और सभिनी को वधीक खुशी थींदी कि ये सतई भेणियों पाठशाला जूं टीचर भी आहिनि। एक जोरदार ताड़ियों, छोजे टीचर्स हूंदे भी हेतिरो प्यारो तव्हां संतन जे चरणन में पंहिंजो विश्वास समर्पित कयो आहे। और सिर्फ ये पाण समर्पित कयूं न पितु सजे स्टूडेंट्स के भी संतन जी महिमा जे संदर्भ में संतन जी जेके भी इतिहास है उहे भी तव्हां सभु ॿुधाईंदियूं आहियो। त एक ज़ोरदार ताड़ियूं तव्हां सभिनी जूं सॼी टीम लाइ। ऐं साईं जन
क्या बात है, क्या बात है। क्या बात है जी। और साईं जन ॾिसो संत केतिरा मेहरबान थींदा आहिनि। जिन्हें वो देना चाहता है उन्हीं को आजमाता है। साईं जन जिन्हें वो देना चाहता है उन्हीं को आजमाता है। खजाने रहमतों के साईं इसी बहाने लुटाता है। जिन्हें वो दौलत देता है उन्हें कुछ भी नहीं देता, और जिन्हें दौलत नहीं देता उन्हें वो सब कुछ दे देता है, सब कुछ दे देता है। और साईं जन आशीर्वाद जे स्वरूप में इन्हनि जे लाइ हिकु मुंडरी सतन लाइ मुंडरियूं खणी आया आहिनि। ज़ोरदार ताड़ियूं सोने जूं और सभिनी खे। जय श्रीराम, जय श्रीराम। प्यारी आहे पंहिंजे सोन जहिड़ी धीअनि जे लाइ सोने जूं मुंडरियूं, है न। आनंद आयो। संत गोविंद राम धार्मिक पाठशाला विद्या केंद्र जेको संत शदानी सत्संग हाल में हली रहियो आहे, इन्हनि आस्थाननि जो एम भी इहो ई हूंदो आहे कि सिर्फ़ वेही करे कोई भजन कीर्तन न करणो आहे, मथे टेक न करणी आहे, छा ज्ञान विराए सघंदा आहियूं, कंहिंखे कंहिंखे सुठो इंसान ठाहे सघंदा आहियूं। तो ॿारनि में इहो नंढे लाइ खां ई ॿिज पवंदो आहे। हिननि जा थोराइता आहियूं कि इहे जीअं ई संत शदानी हाल जो मुहूर्त थियो आहे उन वक़्त खां वठी उते पाठशाला हलाए रहियूं आहिनि। खोड़ सारियूं गतिविधियूं आहिनि जेके थियनि थियूं पियूं ऐं अञा उन्हनि खे वधाइणो आहे। ऐं उनमें अहिड़ा सुठा श्रद्धालु भक्त जेको पाण करे ॾेखारींदा आहिनि, तॾहिं हिकु अलॻि ई वो प्रैक्टिकली रूप सां ॿारनि खे बि सिखण जो अवसर मिलंदो आहे। पाण ॿारनि खे चऊं कि भई हीअं कजांइ हीअं कजांइ, हे यादि करे आ, घर में हिनी रूप सां मथो टेकंदो कर, संतनि जे शब्द में ध्यानु कंदो कर। तो चवण जे बजाय जंहिं महिल कोई करे ॾेखारींदो आहे तो वो ज्ञान, वो ध्यान स्टूडेंट में, विद्यार्थी में सुठे नमूने सां वहंदो आहे ऐं सदैव जे लाइ वही वेंदो आहे। त इन्हनि मंच ते अची करे वो पंहिंजे भक्ति जो रूप ॾेखारियो आहे। ख़ुशि आहियूं, धुनी वारो दातार हिननि जो भाग्य उदय करे, हिननि जे परिवार जो नामाचार थे। अहिड़ा सुठा ख़ासि करके न्याणियूं जंहिं घर में हूंदियूं आहिनि, त इन खां वधीक ॿियो कोई अमोलक धन न हूंदो आहे। ख़ुशी ज़ाहिर करूं था, धन्यवाद ॾियूं था। अञा अॻिते प्रोग्राम आहिनि। जय श्रीराम, जय जय श्रीराम। जोरदार ताड़ियों और काफी प्राइजेस। शदानी सेवा मंडल जरवार 1000 रुपए जो पुरस्कार, पवन भक्ति 200 रुपए जो पुरस्कार, श्री भजन लाल तलरेजा इंडिया को आइलैंड 500। यस
जोरदार ताड़ियों। क्या बात। ढकचिक ये सब शायद ये चैन पयूं कि जब तक जिंदा हूं जिंदगी की जीत पर यकीन है, जब तक जिंदा हूं जिंदगी की जीत पर यकीन है। मेरी सांस के साथ साथ खून का कतरा कतरा भी संतों के अधीन है। और दुनिया में जिसे कहते हैं स्वर्ग, वो शदानी दरबार की ही जमीन है, शदानी दरबार की। भोले बाबा आप भी आ जाइए, पहले महादेव आ जाना चाहिए। भगवान श्री राम, क्या बात है, क्या बात है, क्या क्या बात है। देखो सादगी संतन में मुंजो धूनी वारो आयो, मुंजो रायपुर वारो आयो, मुंजो धूनी वारो आयो, मुंजो रायपुर वारो आयो। जय सदाराम, जय सदाराम, जय सदाराम, जय सदाराम। मुंजो धूनी वारो आयो, मुंजो रायपुर वारो आयो। क्या बात है। क्या बात। इंडिया की यो गीत तहां सब जे ज़हन में भरेला है। हेलो साईं जन जी अचण जी खुशी और हिन गीत में तहां सब वधिक आनंदित थींदो आया हो, तो मांखे अञा खुशी मिलदी आहे इन गीत सां। और ये भेणियूं चवनि थी कि यो गीत भैया तहां वरी गायो, असां डांस कंदासीं, तो हिननि जी खुशी लाइ मेरे लबों पे बाबा तेरा नाम आ जाए, मेरे लबों पे बाबा तेरा नाम आ जाए, और ये नाम उस घड़ी में मेरे काम आ जाए कि जिस वक्त रहूं तुम्हारे चरणों में मैं बाबा, मुझे मेरी मौत का पैगाम आ जाए, पैगाम आ जाए। हो मुंजो धूनी वारो आयो, मुंजो रायपुर वारो आयो, मुंजो धूनी वारो आयो, मुंजो रायपुर वारो आयो। जय सदाराम, जय सदाराम, ओ जय सदाराम, जय सदाराम। धूनी वारो आयो, जय सदाराम, रायपुर वारो आयो, जय सदाराम।
सदाराम जय सदाराम जय सदाराम ओ जय सदाराम जय सदाराम जो धूनी वारो आयो जय सदाराम जो रखुर वारो आयो जय सदाराम दिल झुम झमती झुमे जय सदाराम मेरे नच नच था नचन जय सदाराम मन कर कर उठरे जय सदाराम गीत गीत था गायन जय सदाराम ओ जय सदाराम जय सदाराम ओ जय सदाराम जय सदाराम जो धूनी वारो आयो जय सदाराम जो रखुर वारो आयो जय सदाराम जो धूनी वारो आयो जय सदाराम क्या बात है ओके थैंक यू जय श्रीराम। हाणे असां जेको ही टेबलो पेश कंदासूं उनमें असां